सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 9 मजमून रियाजी यूनिट 1 लेसन 10 एक्सरसाइज नंबर 1.2 मश्क हिकड़ाई 2 पार्ट 3 बारो आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में अवां खे भली कार। बारो असां पोएं सबक में मश्क हिकड़ाई 2 जा बो नंबर क्वेश्चन ऐं 3 नंबर क्वेश्चन सॉल्व करे आया हुआसीं। हाणे असां क्वेश्चन नंबर चौथों सॉल्व कंदासीं। फिल द फॉलोइंग ब्लैंक्स विच मेक द प्रॉपर्टी करेक्ट। हेठियनि खालनि खे भरे हेठियनि ख़ासियतनि खे दुरुस्त करियो। पहिरियों नंबर असां वटि पार्ट आहे 5 इज़ लेस देन 7 इट इम्प्लाइज़ दैट 5 into 12 इज़ लेस देन ब्लैंक इंटू ब्लैंक। हाणे तव्हां पंहिंजे ज़हन ते ज़ोर ॾियो। असां मुख़्तलिफ़ प्रॉपर्टीज़ पढ़ी आया आहियूं। हाणे हिते जेका प्रॉपर्टी इस्तेमालु थींदी उहा हूंदी इनइक्वलिटीज़ जी प्रॉपर्टी। हाणे ॿुधायो त हिते कहिड़ी प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे। अचो त हाणे असां हिन खे पहिरियां लिखी वञूं इहा प्रॉपर्टी कहिड़ी आहे, उन खां बाद में ॾिसंदासीं त हिन खाल में छा पवंदो। पहिरियों नंबर पार्ट आहे ए इज़ लेस देन बी इट इम्प्लाइज़ दैट ए इंटू सी इज़ लेस देन बी इंटू सी। हाणे हिते ॾिसो तव्हां त हिते ए जी वैल्यू आहे 5, उहो हिते ए जी वैल्यू आहे 5 ऐं बी जी वैल्यू आहे 7 ऐं सी जी वैल्यू आहे 12, त हीअ थियणो 5 12 60। अहिड़े तरीक़े सां हिते जेको आहे माना सी जी वैल्यू आहे 5, हिते असां कयोसीं ए सी त वरी बी सी, बी जी वैल्यू घणी आहे 7 त हिते आहे 12 त 7 12 84। अहिड़े तरीक़े सां हिते जेका वैल्यू ईंदी उहा ईंदी वञी 7, हिते पवंदा 7, हिते पवंदा 12। हाणे अहिड़े तरीक़े सां असांजी प्रॉपर्टी जेका आहे उहा दुरुस्त थी वई। हिन प्रॉपर्टी जो नालो अथव त मल्टीप्लिकेटिव प्रॉपर्टी ऑफ इनइक्वलिटी, इहा हिते इस्तेमालु थियल आहे। हाणे जेको ॿियो नंबर हिसाबु आहे उते बि मल्टीप्लिकेटिव प्रॉपर्टी ऑफ इनइक्वलिटी यूज़ थियल आहे, पर ही हुई लेस देन में ऐं हीअ आहे ग्रेटर देन में। हाणे हिते परियां असां वरी प्रॉपर्टी लिखी ईंदासीं, उहा आहे प्रॉपर्टी ॿिए नंबर में अचो त उहा आहे ए इज़ ग्रेटर देन बी इट इम्प्लाइज़ दैट ए बी ए सी इज़ ग्रेटर देन बी सी। हाणे ॾिसो असां वटि ए जी वैल्यू आहे 7, असां वटि ए जी वैल्यू पई आहे 7 ऐं हिते असां वटि बी जी वैल्यू आहे 5 ऐं वरी असां वटि सी जी वैल्यू आहे 12। हाणे हिते घणो थी वियो त 7 12 84 ऐं जेका आहे 5 12 60। अहिड़े तरीक़े सां असां वटि हिते थी वेंदो 5 into 12। हाणे छा थो हिते माना कीअं थो चए थो त 7 इज़ ग्रेटर देन 5, अहिड़े तरह सां 7 12 84 इज़ ग्रेटर देन 5 12 60। असांजो ॿियो पार्ट बि हल थी वियो। ॿारो हाणे असां वटि आहे 3 नंबर पार्ट 6 इज़ ग्रेटर देन 4 इट इम्प्लाइज़ दैट 6 into -7 ब्लैंक 4 into -7। हाणे हिते बि जेका प्रॉपर्टी इस्तेमालु थियल आहे उहा आहे मल्टीप्लिकेटिव प्रॉपर्टी ऑफ इनइक्वलिटी जी, यानी कि पार्ट आहे 1। पर हिन में छा आहे त पहिरें जेके ॿिनि पार्टनि में सी जी जेका वैल्यू हुई उहा हुई ग्रेटर देन 0, पर 3 ऐं 4 में छा आहे जेका सी जी वैल्यू आहे उहा आहे लेस देन 0, यानी कि उहा माइनस में हूंदी। हाणे हिन में जेकॾहिं छा थींदो, जेकॾहिं ए इज़ ग्रेटर देन बी देन ए सी। हाणे ए सी जॾहिं सी जी वैल्यू आहे छा, उहा आहे माइनस में, त हिते छा थींदो 7 छका 42 आहिनि -4 ऐं 4 7 28 आहिनि -4, त 4 7 42 जेके आहिनि उहे नंढा थींदा -58 खां, त हिते जेका साइन पवंदी उहा लेस देन जी। हाणे असां हिते साइन रखंदासीं लेस देन जी। हाणे जेको चौथो नंबर पार्ट आहे त 2 इज़ लेस देन 8 इट इम्प्लाइज़ दैट 2 into -4 इज़ ब्लैंक 8 into -4। हाणे हिते जेका सी जी वैल्यू आहे उहा आहे -4, त छा थींदो 2 चौंक 8 यानी कि -8 ऐं हिते थींदा 8 चौंक 32 ऐं माइनस जा थिया 32। इन जो मक़सदु इहो आहे त माइनस जा जेके 8 आहिनि उहे हिते थींदा वॾा माइनस जे 32 खां। हाणे हिते असां ग्रेटर देन जी साइन पुट करे वेंदासीं, उहो हिन जाइ ते। ॿारो अहिड़े तरीक़े सां असांजा पार्ट पहिरियों ॿियों टियों ऐं चोथों सॉल्व थी वियो। ॿारो हाणे क्वेश्चन नंबर आहे 5, फाइंड द एडिटिव एंड मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऑफ द फॉलोइंग रियल नंबर्स। हेठियनि हक़ीक़ी अदनि जो जमई ऐं ज़रबी उबतड़ मालूम करियो। हाणे असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे 3। हाणे अचो त असां इन खे सॉल्व करियूं।
हाणे असां पार्ट ए में एडिटिव इनवर्स फाइंड आउट कंदासीं त असां वटि नंबर आहे 3 जेको हिकु रियल नंबर आहे। हाणे एडिटिव इनवर्स जो मतिलबु हूंदो आहे जमे उबतड़, मतिलबु त असां कंहिं गिवन नंबर में अहिड़ो को नंबर जोड़ कयूं त जवाबु असां वटि अची वञे 0। हाणे असां एडिटिव इनवर्स जी प्रॉपर्टी पढ़ी हुईसीं ॿारो, छा अव्हांखे उहा यादि आहे? त उहा प्रॉपर्टी हुई त कंहिं बि गिवन नंबर ए जे लाइ हिकिड़ो ॿियो नंबर काटू जो ई एग्ज़िस्ट कंदो आहे, जॾहिं असां उन्हनि ॿिन्ही खे जोड़ कंदा आहियूं त जवाबु अची वेंदो आहे 0। हाणे सपोज़ कयो असां वटि नंबर आहे ए, उन में असां जोड़ कंदासीं -a त जवाबु अची वेंदो 0। त 3 जे लाइ असां वटि एग्ज़िस्ट कंदो आहे -3, जॾहिं असां 3 ऐं -3 खे जोड़ कयोसीं त जवाबु आयो ॿुड़ी। अहिड़े तरीक़े सां 3 जो जमे उबतड़ थींदो -3। हाणे ॿियो नंबर जेको पार्ट बी थींदो हाणे जो, उन में असां लिखियो आहे मल्टीप्लिकेट इनवर्स यानी ज़रबी उबतड़ सॉल्यूशन। त असां वटि खे गिवन नंबर घणो आहे, उहो आहे 3। त सिंपली असां कंहिं बि गिवन नंबर सां उनजो रेसिप्रोकल जॾहिं मल्टीप्लाई कंदा आहियूं असांखे जवाबु मिलंदो आहे 1। त जेको असां नंबर उन सां रेसिप्रोकल मल्टीप्लाई कयो होसीं त उन खे चयो वेंदो आहे उनजो जमे उबतड़। या सिंपली मां ॿियनि लफ़्ज़नि में चवां त जॾहिं असांखे को नंबर गिवन हूंदो आहे असां उन खे इनवर्स करे लिखंदा आहियूं, यानी कि उन नंबर जे अंदरि असां वटि अनसही छेद हूंदा आहिनि। हिते ए जे हेठां छेद आहे जेको डिनोमिनेटर आहे 1, त असां उन सां मल्टीप्लाई कंदासीं उनखे रेसिप्रोकल करे, यानी कि असां छेद खे मथे खणी ईंदासीं अंश खे हेठि। त ॾिसो हिते आहे a/1 जेको हिते अंडरस्टूड आहे असां वटि। त असां हिकु छेद खे मथे खणी वियासीं, उनखे न्यूमरेटर कयोसीं ऐं ए खे असां डिनोमिनेटर कयोसीं, जॾहिं असां मल्टीप्लाई खे कयोसीं जवाबु आयो 1। अहिड़े तरीक़े सां ई अहिड़ो या ॿिनि लफ़्ज़नि में खणी वरी चवां त 3 सां असां कहिड़ो नंबर ज़रब कयूं त जवाबु असांखे मिलंदो 1। त असां 3 सां ज़रब कयोसीं 1/3, जवाबु अची वियो 1। त मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऑफ 3 इज़ 1/3। त 3 जो ज़रबी उबतड़ थींदो 1/3। अहिड़े तरीक़े सां हाणे क्वेश्चन नंबर जेको 2 आहे उहो तव्हां पाण करे छॾिजो। हिन जो जवाबु छा ईंदो? हिन जो जवाबु एडिटिव इनवर्स जे अंदरि ईंदो प्लस जो 7 ऐं मल्टीप्लिकेटिव इनवर्स जे अंदरि जवाबु ईंदो हिन जो माइनस जो 1/7। तव्हां इहे यादि रखिजो त उनजे अंदरि तव्हांखे साइन खणी आहे। अगरि तव्हां हिन जो साइन नथा खणो, मल्टीप्लाई कंदोसि तव्हां हिन खे 1/7 सां, त जवाबु ईंदो -1। न, इहो नेसेसरी आहे त हिन जो जवाबु अचे 1। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां हाणे ही नंबर जेको क्वेश्चन आहे पार्ट ॿियो नंबर जेको आहे ही पार्ट, त तव्हां हिन खे सॉल्व करे छॾिजो। हाणे आउं कंदुसि 3 नंबर खे। असां वटि 3 नंबर पार्ट आहे 0.3। हाणे असां हिन में पहिरियां एडिटिव इनवर्स छॾाईंदासीं। त ॿारो अचो सॉल्व कयूं। सॉल्यूशन नंबर आहे 0.3। हाणे असां 0.3 में कहिड़ो नंबर जोड़ कयूं त असां वटि जवाबु अची वञे ॿुड़ी, छाकाणि त असांखे फाइंड आउट करिणो आहे एडिटिव इनवर्स। असां 0.3 में एड कंदासीं -0.3। जॾहिं असां 0.3 ऐं -0.3 खे एड कयो त इहे पाण में हींअर ते कटिजी विया, त जवाबु आयो घणो? ॿुड़ी। त असां चवंदासीं त एडिटिव इनवर्स ऑफ 0.3 इज़ -0.3। हाणे असांजो पार्ट बी छॾाईंदासीं, उहो आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स यानी ज़रबी उबतड़ 0.3। त हाणे 0.3 सां कहिड़ो नंबर मल्टीप्लाई कयूं त असांखे जवाबु मिले 1। त असां 0.3 सां मल्टीप्लाई कंदासीं 1/0.3। त 0.3 में कैंसिल थी वियो, त असां वटि जवाबु आयो 1। त असां चवंदासीं मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऑफ मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऑफ 0.3 इज 1/0.3। आंसर ॿारो। हाणे इन जो मतिलबु इहो थियो त 0.3 जो ज़रबी उबतड़ बीहंदो
1/0.3 अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे असां चोथों नंबर पार्ट -√5/5 सॉल्व कंदासीं। पहिरियां असां हिन जो एडिटिव इनवर्स फाइंड आउट कंदासीं त उहो कहिड़ो नंबर आहे जेको असां -√5/5 में एड कयूं त असांखे जवाबु मिले 0। उहो अदद असां -√5/5 में जोड़ कंदासीं √5 + 5। असां हाणे इनखे हिन में जोड़ करे था ॾिसूं त हिन ॿिन्ही जी जेका एलसीएम निकिरंदी उहा निकिरंदी 5। त अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिनखे सॉल्व कयोसीं त हिन जो जवाबु अची वियो घणो 0। त पोइ असां चवंदासीं त -√5/5 जो जमे उत्तर थींदो √5/5। इन जो मतिलबु तुंहिंजो जेको आंसर थो बीहे उहो थो बीहे √5/5। जॾहिं असां हिन नंबर खे हिन गिवन नंबर में जोड़ कयोसीं त जवाबु अची वियो घणो 0। हाणे असां मल्टीप्लिकेटिव इनवर्स खे सॉल्व कंदासीं जंहिंजो मतिलबु हूंदो आहे ज़रबी उपतड़। -√5/5 में असां कहिड़ो नंबर ज़रब कयूं त असांखे जवाबु मिली वञे घणो 1 या 1 मिली वञे यानी 1। हाणे ॾिसो असीं छा कंदा आहियूं, हिन खे असां रेसिप्रोकल करे छॾींदा आहियूं, यानी जेको हिते न्यूमरेटर आहे उनखे असां हिते डिनोमिनेटर करे छॾींदासीं ऐं जेको हिते डिनोमिनेटर आहे असां उनखे न्यूमरेटर, यानी अंश खे छेद में बदिलाईंदा आहियूं ऐं छेद खे अंश में बदिलाईंदा आहियूं। अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां हिनखे ज़रब कयोसीं जवाबु अची वियो 1 त पोइ असां चवंदासीं त -√5/5 जो जेको जमे उपतड़ थींदो उहो थींदो -5/√5 अहिड़े तरीक़े सां। ॿारो हाणे अहिड़े तरीक़े जो 5 नंबर पार्ट पियो आहे। 5 नंबर पार्ट आहे 9/√12। हीअ तव्हां पाण करे छॾियो, उहो हिन तरीक़े जो आहे ऐं बाक़ी मां जेको आहे उहो 6 नंबर पार्ट जेको 0 आहे उन खे सॉल्व कयां थो, हिन खे तव्हां पाण करे छॾिजो। ॿारो हाणे असां क्वेश्चन नंबर 5 जो पार्ट नंबर 6 हल कंदासीं। 6 नंबर पार्ट आहे 0। 0 जो असांखे जमे उपतड़ ऐं ज़रबी उपतड़ मालूम करणो हूंदो आहे। त असां पहिरियां जमे उपतड़ मालूम कंदासीं। सॉल्यूशन 0। एडिटिव इनवर्स ऑफ 0 इज़ 0। 0 जो जमे उपतड़ असां वटि 0 हूंदो आहे। हाणे जमे उपतड़ जो मतिलबु इहो हूंदो आहे असां कंहिं बि नंबर जे अंदरि अहिड़ो को ॿियो नंबर जोड़ कंदा आहियूं त असांखे रिज़ल्ट मिली वेंदो आहे 0। हाणे असां वटि नंबर जेको आहे 0 ऑलरेडी 0 आहे, त तंहिंजे करे 0 जो जमे उपतड़ 0 ई थींदो आहे। असां पार्ट नंबर ॿियो कंदासीं जेको आहे ज़रबी उपतड़। सॉल्यूशन 0। द मल्टीप्लिकेटिव इनवर्स ऑफ 0 डज़ नॉट एग्ज़िस्ट। 0 जो ज़रबी उपतड़ न हूंदो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां रीज़न पुछण था चाहियो ॿारो, त रीज़न इहो थींदो त असां कंहिं बि नंबर सां उन जो माकूस यानी रेसिप्रोकल जेको हूंदो आहे उहो असां मल्टीप्लाई कंदा आहियूं। हाणे 0 जो मतिलबु हूंदो आहे 0/1। हाणे जेकॾहिं असां इन जो माकूस जेकॾहिं ठाहियूं त उहो थींदो 1/0 ऐं असां 1/0 नथा लिखी सघूं, उन जे करे 0 जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स डज़ नॉट एग्ज़िस्ट, उहो मौजूदु न हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां अॼु जी मश्क़ हिते पूरी थी। ॿारो हाणे असां मिलंदासीं नए लेक्चर में, तेसीं ताईं अलविदा।